पाकिस्तान तहरीक इंसाफ के सेक्रेटरी जनरल असद उमर तौहीन अदालत केस में गैर मशरूत माफ़ी वठी छॾी। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच के जस्टिस जवाद हसन PTI के सेक्रेटरी जनरल असद उमर के जारी तौहीन अदालत नोटिस की ॿुधणी कई। असद उमर 26 नवंबर ते रावलपिंडी में PTI के जलसे दौरान पंहिंजी तकरीर में जजन ते सख्त तनकीद कई हुई। अदालत असद उमर की तकरीर की वीडियो ऐं ट्रांसक्रिप्ट तलब कयो हो। अदालत जे हुकुम ते असद उमर पंहिंजे वकील एडवोकेट फैसल चौधरी सां गॾु अॼु अदालत में पेश थियो। जस्टिस जवाद हसन फैसल चौधरी खां पुछाणो कयो त असद उमर किथे आहे, जंहिं ते असद उमर अदालत जे रोस्ट्रम ते अची पंहिंजी तकरीर ते गैर मशरूत माफ़ी वरिती ऐं चयो त असां अदलिया जो एहतराम कयूं था ऐं कंदा रहंदासीं। जस्टिस जवाद हसन चयो त मसइलो तौहीन अदालत न पर इदारनि ऐं उन्हनि जी शख़्सियतुनि ते इल्ज़ामनि जो आहे, जंहिं ते असद उमर चयो त मुंहिंजी तकरीर में कंहिं जज जो नालो नाहे वरितो वियो। जस्टिस जवाद हसन चयो त मूं वटि तव्हांजो वीडियो बयानु आहे, हू उनखे हलाइण नथा चाहिनि, असांखे ख़बर आहे त तव्हां छा चयो हुयो। अदालत PTI अॻवान जी गैर मशरूत माफ़ी ते तौहीन अदालत जो नोटिस केस उकलाए छॾियो।